बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॼु असां क्लास 6 जे इस्लामियात जे ॿिए बाब जे अलिफ सबक जी मश्क हल कंदासीं। उनमें पहिरियां आहे हेठियनि सवालनि जो जवाब, जंहिंमें पहिरियों नंबर आहे अल्लाह ताला ते ईमान आणण मां छा मुराद आहे। उनजो जवाब आहे त अल्लाह ताला ते ईमान आणण मां मुराद आहे त हिन ॻाल्हि खे यकीनी तौर ते दिलि ऐं ज़हन में रखणु त अल्लाह ताला जी ज़ात हमेशह खां मौजूदु आहे ऐं हमेशह रहंदी। न हुनजी इब्तिदा आहे न इंतिहा। हू काइनात जो ख़ालिक़ आहे। हुन अकेले ई हीअ काइनात जोड़ी आहे। उन्हीअ करे हू पंहिंजी ज़ात सिफ़तुनि में वाहिद ऐं यकता आहे। ॿियो को बि दुनिया जे लाइक़ न आहे। ॿियो नंबर आहे त अल्लाह ताला जी वजूद खे दिलनि सां साबित करियो त का हस्ती आहे जंहिं हिन काइनात खे जोड़ियो आहे। उनजो जवाब हीअ आहे, जेकॾहिं हिन काइनात जी तख़लीक़ जो जाइज़ो वठंदासीं त असांखे अंदाज़ो थींदो त सिज, चंड, तारा पंहिंजे मदार में मुक़ररु वक़्तनि में गर्दिश करे रहिया आहिनि। ॾींहं जो उभरणु ऐं राति जो ज़ाहिर थियणु, मौसमुनि जी तब्दीली, मींहनि जो वसणु, उहे सभई शयूं हिकु मुनज़म तरीक़ेकार ऐं बाक़ाइदगीअ सां वाक़िअ थींदियूं आहिनि, जंहिंमां अंदाज़ो थिए थो त काइनात जो निज़ाम हलाईंदड़ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ज़ात आहे। नंबर 3 आहे, जेकॾहिं हिक खां वधीक मबूद हुजनि हा त छा थिए हा। उनजो जवाब आहे, जेकॾहिं अल्लाह ताला खां सवाइ को ॿियो ख़ुदा हुजे हा त समूरी काइनात छिड़विछिड़ थी वञे हा ऐं हिन काइनात जो निज़ाम धरम भरम थिए हा। हिकु माबूद चवे हा त सिजो ॿर खां उभरंदो त ॿियो चवे हा त न, सिजो लह खां निकिरंदो। अहिड़ी तरह हिन निज़ाम में ख़राबी पैदा थी हा ऐं दुनिया में फ़साद पखिड़िजी वञे हा। जीअं त अल्लाह ताला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो आहे त जेकॾहिं आसमान ऐं ज़मीन में अल्लाह ताला खां सवाइ घणा मबूद हुजनि हा त ॿई ज़मीन ऐं आसमान उजड़ी पवनि हा। पोइ आहे असां वटि चोथों नंबर, तौहीद जूं अहम घुरिजूं कहिड़ियूं आहिनि। उनजो जवाब हीअ आहे त तौहीद जूं अहम घुरिजूं हेठि ॾिजनि थियूं। सिर्फ़ु सिर्फ़ु अल्लाह ताला जी ज़ात खे ई ॿिए जी शिरकत खां सवाइ समूरी काइनात जो ख़ालिक़ ऐं मालिक तस्लीम कयो वञे। जीअं अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो आहे, तर्जुमो, अल्लाह अव्हां जो पालनहार आहे। हुन खां सवाइ को इबादत जो लाइक़ु न आहे। सभु कंहिं शइ खे पैदा कंदड़ आहे, तंहिं करे संदसि इबादत करियो। अल्लाह ताला ते मुकमल भरोसो करणु, सभिनी मुश्किलातुनि ऐं मुसीबतुनि में उन्ही खां ई मदद घुरणु, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उनखे ई सजदो करणु। 5 नंबर आहे, तौहीद जा के बि 2 नतीजा बयानु करियो। उनजो जवाब हीअ आहे, तौहीद जा नतीजा हेठि ॾिजनि था। तौहीद उखरवी कामयाबीअ जो ज़रियो आहे। तौहीद खां सवाइ जन्नत में वञणु नामुमकिन आहे। तौहीद जे ज़रिए इंसान निफ़ाक़ खां बची वेंदो आहे। मुवाहिद इंसान मुनाफ़िक़ नथो थी सघे। हाणे असां वटि आहे नंबर 2, सही जवाब ते टिक जो निशान लॻायो। हुनमें नंबर पहिरियों आहे, अक़ीदनि मां सभ खां पहिरियों अक़ीदो आहे अलिफ अल्लाह ताला जी ज़ात ते ईमान आणणु, ॿिए रसूलनि जी रिसालत ते ईमान आणणु, जिम क़यामत जे ॾींहं ते ईमान आणणु, दाल ख़ैर ऐं शर जी तक़दीर ते ईमान आणणु। इन जो जवाब अलिफ आहे, अल्लाह ताला जी ज़ात ते ईमान आणणु। ॿियो नंबर आहे, तौहीद जी लफ़्ज़ी माना आहे अलिफ शरीक करणु, ॿिए हिकु मञणु, जिम इनकार करणु, दाल तस्दीक़ करणु। इन जो जवाब ॿिए आहे, हिकु मञणु। टियों आहे, तौहीद खां सवाइ जन्नत में वञणु, अलिफ सवलो आहे, ॿिए ॾुखियो आहे, जिम नामुमकिन आहे, दाल मुमकिन आहे। इन जो जवाब आहे नामुमकिन आहे। चोथों आहे, क़ुरान मजीद में जंहिं सूरत में तौहीद जूं बुनियादी ॻाल्हियूं बयानु कयूं वयूं आहिनि उहा आहे अलिफ सूरतुल काफ़िरून, ॿिए सूरतुल इख़लास, जिम सूरतुल फलक, दाल सूरतुल नास। इन जो जवाब ॿिए आहे, सूरतुल इख़लास। टियों नंबर आहे, खाल भरियो। पहिरियों आहे, इस्लाम में जंहिं अक़ीदे जी सभ खां वधीक अहमियत बयानु कई वई आहे उहो देश आहे। इन में पवंदो तौहीद। ॿियों आहे, हिन दुनिया में जेतिरा बि नबी ऐं रसूल आया उन्हनि सभिनी जी तबलीग जो बुनियादी मक़सदु अक़ीदा ऐं तौहीद जी देश ॾियणु आहे। इन जो जवाब आहे तालीम। टियों आहे, जेकॾहिं अल्लाह ताला खां सवाइ को ॿियो ख़ुदा शरीक हुजे हा त समूरी काइनात देश थी वञे हा। इन जो जवाब आहे छिड़विछिड़। चोथों आहे, तौहीद उखरवी देश जो ज़रियो आहे कामयाबी। 5 आहे, तौहीद जे ज़रिए इंसान निफ़ाक़ खां बची वेंदो आहे, यानी तौहीद जे ज़रिए इंसान देश खां बची वेंदो आहे, इनमें निफ़ाक़ पवंदो। हाणे आहे चोथों नंबर, कालम 1 जे लफ़्ज़नि खे कालम 2 जे मुनासिब लफ़्ज़नि सां मिलाए जुमिला मुकमल करियो। कालम 1 में आहे पहिरियों नंबर अल्लाह ताला जी ज़ात, इहो चोथे नंबर में वेंदो। कालम 2 जे चोथे नंबर में वहदहू ला शरीक लहू आहे। वरी ॿियो आहे, हिन काइनात जो निज़ाम हलाईंदड़, इहो आख़िरी आहे इन जो, कालम 2 जे आख़िरी में।
यानी हिन काइनात जो निज़ाम हलाईंदड़ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ज़ात आहे। टियों नंबर आहे सिज चंड तारा पंहिंजे मदार में इन जो पहिरियों आहे मुक़ररु वक़्तनि में गर्दिश करे रहिया आहिनि। वरी चोथों आहे इस्लाम हिकु, उनजो ॿियों नंबर लॻंदो फितरी दीन आहे। पोइ आहे पंजो अंबिया जी तबलीग जो बुनियादी मक़सदु इहो लॻंदो टे नंबर में तौहीद जे अक़ीदे जी तालीम ॾियणु हो।